रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 14 एक्सरसाइज नंबर 4.2 मश्क 4 राई 2 पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.2 जो क्वेश्चन नंबर ॿियों पढ़ी छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे इहो असां वटि आहे त फैक्टोराइज द फॉलोइंग हेठियनि जा जुज़ा मालूम करियो। ॿार हिते हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे x² + 3x - 10 त असांखे हाणे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। ॿार इन जे लाइ असां सभ खां पहिरियों छा लिखी वेंदासीं, हिते असां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरें स्टेप सेम त पोइ असां लिखंदासीं त = x² + 3x - 10। ॿारो हाणे हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा, हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। ठीकु आहे ॿारो, यानी असां हीउ जेको विचो टर्म आहे 3x इन खे अहिड़े नमूने सां टोड़ींदासीं जॾहिं असां उन्हनि ॿिनि नंबरनि खे जोड़ियूं त मूंखे छा मिलंदो, 3x मिली वेंदो। ऐं जॾहिं उन्हनि ॿिन्ही नंबरनि खे जॾहिं पंहिंजो पाण में ज़र्ब करियूं त पोइ असांखे हीअ ॿाहिरां जेके ॿ टर्म पिया आहिनि x² ऐं -10x जी ज़र्ब जे बराबरि रिज़ल्ट मिलंदी। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां हिन 3x खे कहिड़नि ॿिनि नंबरनि में टोड़ींदासीं। हाणे तवजो ॾियो, ॾिसो इहो थींदो त = x² + 5x - 2x - 10। हाणे ॿारो ॾिसो असां छा कयो त इहो पहिरियां 3x, हाणे असां उनखे कहिड़े नमूने सां ॿिनि नंबरनि में विरायो। हाणे इहो थी वियो आहे 5x - 2x। जॾहिं असां हिन ॿिनि नंबरनि खे जोड़ कंदासीं असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे मिलंदो 3x। ठीकु आहे ॿारो, जॾहिं हाणे मां 5x खे ज़र्ब कंदुसि -2x सां त जवाबु छा मिलंदो, -10x²। ऐं हिते बि ॾिसो त x² खे जॾहिं मां -10 सां ज़र्ब कंदुसि त जवाबु छा मिलंदो, -10x²। अहिड़े तरीक़े सां इन खे मिड टर्म ब्रेक चयो वेंदो आहे। हाणे असां छा कंदासीं, हीअ जेके पहिरियां ॿ टर्म आहिनि उन मां कॉमन कढी वेंदासीं ऐं हीअ जेकी पोयां ॿ टर्म पिया आहिनि उन्हनि मां बि कॉमन कढंदासीं। ठीकु आहे ॿारो, त पोइ पहिरियनि ॿिनि टर्मनि मां कॉमन छा निकिरंदो, हिते बि ॾिसो x पियो आहे, हिते बि x पियो आहे, यानी हिते x कॉमन पियो आहे। त पोइ असां छा लिखंदासीं त हाणे x ॿाहिरि निकिरी आयो जो कॉमन आहे। हाणे छा थींदो हिते त x² सां असां x खे जॾहिं वंड करे ईंदासीं त जवाबु छा मिलंदो, असांखे मिलंदो x। त पोइ मां उहो रखियो x। हाणे जॾहिं मां 5x खे x सां वंड करे वेंदुसि त पोइ जवाबु छा मिलंदो, 5, छाकाणि हीउ x हिन x में कटिजी वेंदो। त पोइ मां हिते लिखी थो वञा +5। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे वरी अॻियां असां वटि ॿ टर्म आहिनि। हिते ॾिसो हिन ॿिन्ही जे विच में कॉमन छा आहे त x हिते पियो आहे, हिते न आहे। ठीकु आहे, हिते 10 आहे, हिते 10 न आहे। हाणे 2 जी टेबल 2x ते वेंदी, जी हा, 10 ते बि वेंदी, जी हा बिल्कुलु, यानी हिते 2 कॉमन पियो आहे। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां छा लिखंदासीं त हिते कॉमन कढंदासीं छा, -2 जॾहिं कॉमन निकिरी ईंदो त पोइ हाणे कीअं थींदो, अॻिते ॾिसो असां -2x खे वंड कंदासीं -2 सां त माइनस में ख़तमु थी वेंदी, 2 में ख़तमु थींदो, बाक़ी छा बचंदो प्लस जो x। त पोइ हिते पुट करे वेंदासीं +x। -10 खे जॾहिं असां -2 सां वंड करे वेंदासीं त जवाबु छा ईंदो, +5। त पोइ असां हिते लिखंदासीं +5। हाणे तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हिते हिकिड़ो जेको फैक्टर बचियो उहो छा आहे, x + 5, हिते बि x + 5 आयो। त पोइ असीं चवंदासीं त असांजो सम सही आहे। हाणे ठीकु आहे ॿारो, त पोइ थींदो = हिकिड़ो जुज़ो बीठो x + 5, ॿियो जुज़ो छा बीठो, x - 2। अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो, आंसर। ठीकु आहे ॿारो, हाणे हीउ ॿियो नंबर जेको पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे इहो छा आहे त a² b² - 3ab - 10। हाणे तव्हां हिन विचें टर्म खे अहिड़े नमूने सां टोड़ींदो जॾहिं उन्हनि खे ज़र्ब कयो त पोइ छा थिए त ॿाहिरां जेकी ही 2 टर्म पिया आहिनि उन्हनि जी ज़र्ब जे बराबरि मिले। ऐं जॾहिं उन्हनि ॿिनि नंबरनि खे जोड़ कयो त पोइ तव्हांखे हीउ जेको विचो टर्म आहे उहो हासिलु थी वञे। अहिड़े तरीक़े सां हाणे आऊं टियों नंबर जेको पार्ट आहे उन खे सॉल्व करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो असां वटि छा आहे, उहो आहे त y² + 7y - 98। ठीकु आहे ॿारो, हाणे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि।
इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि छा आहे, उहो आहे इज़ इक्वल टू वाई स्क्वायर प्लस 7y माइनस 98। ठीक है बारो। हाँ जैसे असां ॿाहिरनि ॿिनि टर्मनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कंदासीं त रिज़ल्ट छा मिलंदो असांखे मिलंदो त माइनस 98 वाई स्क्वायर। ठीक है बारो। ॾिसो बारो हाणे हिते तवजो ॾियो त हिते आहे 7y त असां 7y खे कहिड़नि ॿिनि नंबरनि में विरायूं जॾहिं असां उन्हनि खे जोड़ कयूं त पोइ असांखे 7y मिले ऐं जॾहिं उनखे ज़र्ब कयूं त असांखे माइनस जो 98 वाई स्क्वायर मिली वञे। त पोइ ॿारो हाणे उहे थी वेंदा नंबर कहिड़ा, उहे नंबर थी वेंदा हिकिड़ो मिलंदो असांखे प्लस जो 14y, ॿियो कहिड़ो थींदो माइनस जो 7y। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिननि खे जोड़ कंदासीं त पोइ जवाबु छा मिली वेंदो 7y। जॾहिं असां हिननि खे ज़र्ब कंदासीं त पोइ असांखे छा मिली वेंदो माइनस जो 98 वाई स्क्वायर। तो पोइ हाणे असां अॻियो स्टेप छा लिखंदासीं, अॻियो स्टेप लिखंदासीं इज़ इक्वल टू वाई स्क्वायर प्लस 14y माइनस 7y माइनस 98। ॾिठो अहिड़े तरीक़े सां। ॾिसो बार तवजो ॾियो हाणे असां हिते छा कंदासीं, पहिरें ॿिनि टर्मनि मां कॉमन कढी वेंदासीं ऐं पोइ ॿिनि टर्मनि मां बि कॉमन कढी वेंदासीं। त हिते कॉमन छा पियो आहे वाई, त पोइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू वाई जेको ॿाहिरि कॉमन निकिरी आयो। जॾहिं असां वाई स्क्वायर सां वाई खे वंड कयोसीं जवाबु छा मिलियो असांखे मिलियो वाई। हिते ॾींदीसीं प्लस। जॾहिं असां 14y खे वाई सां वंड कयो त असांखे जवाबु छा मिलियो, हिते असांखे मिलंदो 14। त पोइ असां उहो रखंदासीं हिते अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे ॾिसो पोइ ॿिनि टर्मनि जे अंदरि छा कॉमन पियो आहे -7। ठीकु आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं त जेको कॉमन निकिरी आयो ॿाहिरि रखंदासीं -7। हाणे जॾहिं असां -7y खे -7 सां वंड कयोसीं त पोइ असांखे जवाबु छा मिलंदो प्लस जो y। त पोइ हिते पुट करे वेंदासीं प्लस y। हाणे जॾहिं असां -98 खे -7 सां वंड कयो जवाबु छा आयो प्लस जो 14। हाणे असांखे हिकिड़ो फैक्टर कहिड़ो मिलियो, हिकिड़ो फैक्टर मिलियो y प्लस 14, ॿियो फैक्टर कहिड़ो मिलियो y -7। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे इहो छा थी वियो असांजो, इहो असांजो थी वियो एंसर। हाणे तव्हां हीउ जेको चोथों नंबर सम आहे तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हिते छा थींदो त साॻी तरीक़े सां हीउ जेको विचो टर्म आहे तव्हां इनखे अहिड़े तरीक़े सां टोड़ींदो जॾहिं उनखे जोड़ कयो त असांखे हीउ टर्म मिली वञे 2xyz ऐं उन्हनि खे जॾहिं ज़र्ब कयो त पोइ तव्हांखे छा मिली वञे -24x² y² z²। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि क्वेश्चन नंबर 3 आहे फैक्टोराइज़ द फॉलोइंग। हेठिन जा जुज़ा मालूम करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 9y² प्लस 21yz माइनस 8z²। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। त पोइ असां छा कंदासीं, असां सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो छा थींदो, उहो थींदो इज़ इक्वल टू 9y² प्लस 21yz माइनस 8z²। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। सही आहे ॿारो। हाणे ॾिसो जॾहिं असां 9y² ऐं -8z² खे जॾहिं ज़र्ब कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो, हिन जो जवाबु मिलंदो असांखे -72y² z²। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां विच टर्म खे कहिड़े तरीक़े सां टोड़ियूं त जॾहिं असां उनखे जोड़ कयूं त हिते मिले 21yz ऐं जॾहिं असां उन्हनि खे ज़र्ब कयूं त पोइ असांखे छा मिली वञे 72y² z² माइनस जो। त पोइ ॿारो हाणे हिते छा थींदो, हिते थी वेंदो तवजो ॾियो थी वेंदो इज़ इक्वल टू 9y² प्लस 24yz माइनस 3yz माइनस 8z²। ॾिठो बार तव्हां हाणे जेको हीउ विचो टर्म हो उहो छा में मतिलबु असां हिनखे ब्रेक कयो 24yz ऐं माइनस 3yz। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं असांखे मिली वेंदो प्लस जो 21yz। जॾहिं हिननि खे वरी असां ज़र्ब कंदासीं थी वेंदो 324 माइनस 72y² z²। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे असां पहिरियां जेकी ॿ टर्म पिया आहिनि उन मां कॉमन कढंदासीं। हिते कॉमन छा पियो आहे, हिकिड़ो हिते y बि कॉमन पियो आहे ऐं ॿियो छा पियो आहे, ॿियो असां वटि पियो आहे 3 कॉमन। ठीकु आहे। त पोइ थींदो इज़ इक्वल टू 3y कॉमन निकिरी आयो। ठीकु आहे। जॾहिं असां 9y² खे 3y सां वंड कयोसीं त असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे मिलंदो 3y। हे असां प्लस ॾींदासीं
जॾहिं असां 24YZ खे 3Y सां वंड कयोसीं त असांखे जवाबु छा मिलंदो? असांखे जवाबु मिलंदो 8Z। त पोइ हिते पुट करे वेंदासीं 8Z। अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि -3YZ ऐं -8Z² जे विच में कॉमन छा पियो आहे? ॿार हाणे ॾिसो हिते जस्ट असां वटि Z कॉमन पियो आहे। ठीकु आहे, त पोइ असां हिते लिखंदासीं त छा कॉमन निकिरी आयो? -Z। ॾिसो हिते बि माइनस आहे, हिते बि माइनस आहे। असां -Z उन जे करे कॉमन कढीसीं त जीअं हिते बि 3Y + 8Z थियो आहे त हिते बि 3Y + 8Z थिए। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां -3YZ खे -Z सां वंड कयोसीं त जवाबु असांखे छा मिलंदो? असांखे जवाबु मिलंदो 3Y। त पोइ पुट कंदासीं हिते 3Y। जॾहिं असां -8Z² खे -Z सां वंड कयो त असांखे जवाबु छा मिलंदो? +8Z। हीअ थी वियो +8Z। ॿारो अहिड़े तरीक़े सां असांखे हिकिड़ो जुज़ो मिलियो 3Y - Z। असां लिखी था वञूं = 3Y - Z। ॿियो जुज़ो असांखे छा मिलियो? ॿियो जुज़ो मिलियो असांखे 3Y + 8Z। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे जो ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। मां हींअर टियों नंबर जेको पार्ट आहे उन खे सॉल्व करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो असां वटि छा आहे? हाणे टियों नंबर पार्ट असां वटि आहे त 4x² + 12x + 5। हाणे छा करिणो आहे असांखे? हाणे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। ठीकु आहे ॿारो, इन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो छा आहे? = 4x² + 12x + 5। ठीकु आहे ॿारो, हाणे असां हिन जा जुज़ा कहिड़े तरीक़े सां कढंदासीं? हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। ठीकु आहे ॿारो, हाणे विच टर्म खे असांखे अहिड़े तरीक़े सां टोड़णो आहे जो असां उनखे जोड़ कयूं त 12x मिली वञे, ऐं जॾहिं असां उनखे ज़रब कयूं त ॿाहिरि ॿिनि टर्मनि जी ज़रब जे बराबरि मिली वञे, यानी 20x² जे। त पोइ हाणे कीअं थींदो? इहो थींदो त = 4x² + 10x + 2x + 5। ठीकु आहे ॿारो, हाणे विच टर्म खे छा में टोड़ियोसीं? 10x + 2x में। जॾहिं जोड़ कंदासीं छा थींदो? 12x। जॾहिं ज़रब कंदासीं छा थींदो? 20x²। हाणे हिते असां छा कंदासीं? पहिरियां जेकी ॿ टर्म आहिनि उन मां कॉमन कढी वेंदासीं। त हिन में कॉमन छा निकिरंदो? हिन में कॉमन निकिरंदो 2x। ठीकु आहे ॿारो, थींदो = 2x ॿाहिरि निकिरी आयो। जॾहिं असां 4x² खे 2x सां वंड कयोसीं त असां वटि जवाबु छा आयो? जवाबु ईंदो 2x। ठीकु आहे ॿारो, हिते ॾिसीं प्लस। हाणे जॾहिं असां 10x खे 2x सां वंड कयोसीं त जवाबु असां वटि छा आयो? जवाबु ईंदो 5। त इहो रखी वियासीं। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो त 2x + 5 जे विच में कॉमन कुझु बि न आहे, त पोइ असां हिननि खे 1 सां वंड करे वेंदासीं। जस्ट हिकु ई पियो आहे, यानी हिकु ई कॉमन आहे 2x ऐं +5 जे विच में। त पोइ असां रखंदासीं हिते +1। जॾहिं असां 2x खे 1 सां वंड कयो त पोइ जवाबु साॻियो ई ईंदो 2x। साॻिए तरीक़े सां जॾहिं असां 5 खे 1 सां वंड कयो जवाबु सेम 5 अची वियो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो जुज़ो बीठो असां वटि 2x + 1, ॿियो जुज़ो बीठो 2x + 5। इहो छा थी वियो असांजो? इहो थी वियो असांजो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे जो चोथों नंबर पार्ट आहे तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे इहो बि मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत थींदो। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला वाही।